वजीर साहब ने नोटिस लिया है और मिनिस्टर साहब पर्सनली उन्होंने भी इस चीज़ को फैक्ट्रीज को सबको कहा कि जी बगैर आपके मशावरत के ये काम आपने नहीं करना चाहिए था और गवर्नमेंट ने फैसला किया है कि उस टेंडर को कैंसिल किया जाए। हमारा डिपार्टमेंट का कतहन ये मकसद नहीं था कि कारूंझर का जो माउंटेन रेंज है, जो नंगर पार्कर शहर का दिल है, नंगर पार्कर में ये एक बहुत बड़ा खूबसूरत पहाड़ी सिलसिला है जिसमें हमारी आर्कियोलॉजिकल साइट्स हैं, हमारी हेरिटेज साइट्स हैं, वहाँ पे मंदिर हैं, जैन मंदिर है, उनके और मुख्तलिफ इबादत गाहें हैं। सिंध सरकार अवामी रद्दमल खां पोइ कारूंझर जबल जी नीलामी वारो टेंडर रद्द करे छॾियो। इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम महमूद चयो आहे त वॾे वज़ीर कारूंझर जबल जी नीलामी बाबति टेंडर रद्द कयो आहे। शबीर बिजारानी जो चवणु आहे त सिंध सरकार कारूंझर जबल जी लीज़ न ॾींदी ऐं न वरी खोटाई जी इजाज़त ॾिनी वेंदी। 2018 खां कारूंझर जबल ते कंहिं बि क़िस्म जी लीज़ न ॾिनी वई आहे। तारीख़ी माॻते जैन मंदर, इबादतगाहूं ऐं जंगली जीवत आहे। कारूंझर जबल खे वर्ल्ड हेरिटेज डिक्लेयर कयो वञे। चौमासे जी बरसातुनि हिकु दफ़ो ॿीहर सिंध खे ॿोड़े छॾियो। 16 ॼणा फोत। कराची जे इलाक़े मलीर, गुलशन हदीद, क़ायदाबाद, गुलशन इकबाल, गुलिस्तान जौहर, कोरंगी ऐं ॿियनि इलाक़नि में वसकारो। हैदराबाद में बरसात खां पोइ आटोबान रोड, शहबाज बिल्डिंग, थदी सड़क, लतीफ़ाबाद, कासमाबाद, अलीआबाद, हाली रोड ऐं ॿियनि इलाक़नि में बि पाणी बीहजी वियो। सखर में घंटाघर, गोलीमार ऐं गरीबाबाद समेत अक्सर इलाक़ा बुॾी विया। लाड़काने जे मुख्य रोडनि ऐं गुथियल आबादी वारनि इलाक़नि में पाणी जा तलाव ठही विया। मीरपुर ख़ास में पाणी घरनि में काहे पियो। वापारी मरकज़नि में बि पाणी बीठल। खैरपुर, उमरकोट, ठटे, सजावल, कंदकोट, ठरी मीरवा, फैज़गंज, खोड़ा, कंदकोट, खैरपुर, नाथनशाह, ठुल, तंगवाणी ॿियनि इलाक़नि में बि वसकारो। रोड रस्ता बुॾी विया। काछे ऐं कोहिस्तान में मींहुं वही अचण सबबि हर पासे पाणी ई पाणी। केतिरनि ई ॻोठनि जो ज़मीनी राब्तो काटा। सखर में बरसात दौरान घर जी छित किरण सबबि हिकु ई घर जा 5 भाती फोत। वाही पांदी में मच्छी जे बरसात खां पोइ सिंधु दरिया में चाड़। वरी बोट जो ख़तरो बरक़रार। गुड्डू बैराज वटि मथां वहकिरो 1,94,855 क्यूसिक रिकॉर्ड। हेठां वहकिरो 1,67,785 रिकॉर्ड कयो वियो। आपाशी इख़्तियारनि मुसलसल चाड़ जी सूरत में सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात दौरान वाहन शाखनि के घारा। नवाब वली मोहम्मद वेझो दौलतपुर शाख के 2 हंधनि तां 50-50 फुट जा घारा। फसल पानी हेठि। सराड़ी भरिसां खडर शाख के 40 फुट घारो। फसल पानी हेठि। दोदापुर वेझो लाल शाहबाज शाख के 15 फुट घारो। सारियालो फसल बुॾी वियो। मक़सूदो रिंद भरिसां छन बाबू शाख के 25 फुट घारो। फसल पानी हेठि। खानवाहन माइनर के 10 फुट घारो। लीमन ऐं अंबनि जा बाग पाणी हेठि। सराड़ी में शाख के लॻल घारो ॿिए ॾींहुं बि बंदि न थी सघियो। बलूचिस्तान में मुसलसल बरसात केतिरनि ई ॻोठनि खे ॿोड़े छॾियो। वधीक 6 ॼणा फोत। जाफराबाद, केटल फार्म, रोझान, जमाली ऐं हफ़ीज़ाबाद में बरसात। सिबी में बरसात सबबि बोलान नदी जी सतह में ज़बरदस्त इज़ाफ़ो। केतिरनि ई ॻोठनि जो शहरनि सां ज़मीनी राब्तो काटा। तौहीन इलेक्शन कमीशन केस में तहरीक इंसाफ चेयरमैन जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी। इलेक्शन कमीशन तरफ़ां IG इस्लामाबाद के गिरफ़्तारी वारंटनि ते अमल कराइण जी हिदायत। कोर्ट कमांडर हाउस ते हमले केस में बि तहरीक इंसाफ चेयरमैन इश्तिहारी क़रार।
सुप्रीम कोर्ट वकील अब्दुल रज़ाक शर जे क़त्ल केस में पीटीआई चेयरमैन के गिरफ्तार करण खां रोके छडि॒यो। ईंदड़ बुधनी ते हिकु दफ़ो ॿीहर पेश थियण जो हुकुम आईजी बलोचिस्तान जांच रिपोर्ट सुप्रीम कोर्ट में जमा कराए छॾी। रिपोर्ट में चयो वियो आहे त वकील अब्दुल रज़ाक शर के धमकियूं ॾियण खां पोइ क़त्ल कयो वियो। केस में पीटीआई चेयरमैन समेत 4 जवाबदारनि खे जांच में शामिल करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। मक़तूल जी घरवारी ऐं ॿिनि भाउरनि जा बयान रिकॉर्ड कया विया आहिनि, जॾहिं अञा जांच जारी आहे। निगरान वज़ीर आज़म वारे मामले ते हुकूमती इत्तिहाद जे वॾनि में सलाह मशवरे जो सिलसिलो शुरू। पीडीएम सरबराह मौलाना फज़लुर रहमान सां वज़ीर आज़म, अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, नवाज शरीफ ऐं अख्तर मेंगल जा राब्ता। बीएनपी सरबराह अख्तर मेंगल ऐं मौलाना फज़लुर रहमान में 1-to-1 मुलाक़ात। निगरान वज़ीर आज़म ऐं बलोचिस्तान जे निगरान सेटअप समेत सूबे जी सूरतहाल ते मशवरा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सुभाणे मौलाना फज़लुर रहमान सां मुलाक़ात कंदो। पीपल्स पार्टी तरफ़ां निगरान वज़ीर आज़म लाइ इसहाक़ डार जे नाले ते इत्तिफ़ाक़ जी तरदीद। शरी रहमान फैसल करीम कुंडी जो चवणु आहे त निगरान वज़ीर आज़म लाइ पीपल्स पार्टी तरफ़ां को बि नालो फाइनल न कयो वियो आहे। निगरान वज़ीर आज़म बाबति पीपल्स पार्टी जी पोज़ीशन तब्दील थियण जूं ॻाल्हियूं ग़लति आहिनि। आइन में निगरान वज़ीर आज़म जी मुक़ररी जो तरीक़ेकार आहे। निगरान वज़ीर आज़म जी मुक़ररी ऐं ऐलान आइन में ॾिनल तरीक़ेकार तहत थींदो। वज़ीर आज़म निगरान वज़ीर आज़म बाबति नवाज शरीफ ऐं इत्तिहादी पार्टियुनि सां सलाह मशवरो कंदो। आइन तहत वज़ीर आज़म ऐं मुख़ालिफ़ दो अॻवान मशवरे सां अमल मुकम्मल कंदा। मरियम औरंगज़ेब। नेपरा तरफ़ां बिजली अघनि में ₹7.5 इज़ाफ़े बाबति हुकूमती दरख़्वास्त ते ॿुधनी। मुकम्मल पावर डिवीज़न जो चवणु आहे त 200 यूनिट ताईं वापेदारनि लाइ बिजली जे अघनि में को बि इज़ाफ़ो न कयो वेंदो। मुल्क में 40% वापेदार गुरबत जी लकीर खां हेठि ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। हुकूमत ग़रीब बिजली जे वापेदारनि खे सब्सिडी ॾेई रही आहे। जो बिजली के नर्ख बढ़ाए गए हैं मजबूरन, जो कि IMF की एक शर्त थी, 0 से लेकर 200 यूनिट तक इस्तेमाल करने वालों के ऊपर कोई इजाफा नहीं किया गया। ये घरेलू सार्फिन के 63% बनते हैं और उसके बाद जो 300 तक आते हैं उसमें कुछ इजाफा हुआ है। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त IMF जी शर्तनि तहत मजबूरी में बिजली जे अघनि में इज़ाफ़ो कयो वियो आहे। 200 यूनिटनि ताईं बिजली इस्तेमाल कंदड़ घरेलू वापेदारनि ते इज़ाफ़ो लागू न थींदो। बिजली जे बिलनि में 31% वापेदारनि खे सब्सिडी ॾिनी वई आहे। आज़रबाईजान खां हर महीने हिकु LNG कार्गो जी ख़रीदारी कई वेंदी। ख़रीदारी जो इख़्तियार पाकिस्तान वटि हूंदो। ख़रीदारी न करण ते को बि ॾंढ लागू न थींदो। सीड़पकार क़तर मां गैस घुराइण, कराची मां मुकम्मल सहूलियतूं ॾिनियूं वेंदियूं। शयूं ॿाहिरि मोकिलण लाइ ॿियनि ते महिनत करणी पवंदी। पन्याकल में 2 ॼणनि जे क़त्ल, 2 औरतुनि ऐं नींगरी खे अगवा करण वारे केस में पुलिस जी कार्रवाई। मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा, 40 ॼणा गिरफ़्तार, हथियार हथ। पुलिस जो चवणु आहे त CCTV फुटेज जी मदद सां 16 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। गिरफ़्तार जवाबदारनि वटां हथियार पिणु हथ कया विया आहिनि। कंबरमा सब जेल में भजी वियल 15 कैदियुनि मां 12 ॿीहर गिरफ़्तार। 3 ॼणा अञा गोम पुलिस तरफ़ां इलाक़े जी नाकाबंदी। वाक़े जो कंबर जे सिटी थाणे ते केस दाख़िल। जुडिशियल लॉकअप में नओं अमलो मुक़रर। 3 गिरफ़्तार ऐं 3 भजी वियल अमलदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करण जो ऐलान। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में करंट लॻण जे नतीजे में वधीक 4 ॼणा फोत। जैकमाबाद में करंट लॻण सबबि 1 ॼणो फोत। टंडेजाम वेझो ज़रीफ़ फार्म तां मुबैना बिजली जूं तारूं चोरी कंदड़ नौजवान करंट लॻण सबबि फोत। मुबारकपुर में नौजवान बिजली जो करंट लॻण सबबि फोत। भेजा सिटी वेझो नौजवान बिजली जो करंट लॻण सबबि दम धणी हवाले कयो।
राजू खानानी वेझो मासूम नीगरी छुरियूं हणी बेदर्दी सां क़त्ल। ॻोठ रायचंद कोहली में जवाबदारनि लक्ष्मी कोहली खे क़त्ल करे छॾियो। वारसनि पारां ज़्यादती जो शक, वाक़े सबबि इलाक़े में सोग। थुल बरसात नाक थियल औरत वैक्सीन न मिलण सबब तड़पी फोत। अमीरा सरकी वैक्सीन न मिलण सबब दम धणी हवाले कयो। कंदकोट में हथियारबंदनि जे क़ौमी शाहराह ते मुसाफ़िरनि खां पुरलुट। बदमनी ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। ट्रैफ़िक मुअत्तल। ऐं पाकिस्तान ख़िलाफ़ ॿिए टेस्ट मैच में श्रीलंका 166 रन्सनि ते ढेर। नौजवान स्पिनर इबरार अहमद जूं 4 विकेटूं, नसीम शाह जा 3 शिकार। शाहीन शाह अफरीदी जी 1 विकेट। क़ौमी क्रिकेट टीम जूं ॾींहं जी पुॼाणी ते 2 विकेटनि जे नुक़सान ते 150 रन्सूं। अब्दुल्ला शफ़ीक ऐं शान मसूद जूं 50।